जी दोस्तों, सॼी दुनिया अंदरि गिफ्ट तोहफ़ो ॾियण ऐं वठण जो रिवाजु आहे। गिफ्ट या तोहफ़ा सालगिरह, शादी या ॿिनि ख़ुशियुनि जे मौक़नि ते ॾिना ऐं वरिता वेंदा आहिनि। हर कंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त पंहिंजे प्यारनि खे ख़ुशी जे मौक़े ते का ख़ूबसूरत शइ गिफ्ट कजे, या इहा कोशिशि हूंदी आहे त को महांगो गिफ्ट हुजे। हर को पंहिंजी हैसियतवार गिफ्ट ॾींदो आहे, पोइ उहो अमीर हुजे या ग़रीब, पर कोशिशि हर कंहिंजी उहा ई हूंदी आहे त असां पंहिंजे प्यारनि खे कंहिं ख़ासि मौक़े ते अहिड़ो गिफ्ट ॾियूं जेको बाक़ी सभिनी खां मुख़्तलिफ़ हुजे, पर छा एतिरो मुख़्तलिफ़ जो ॾिसी सॼी दुनिया हैरान थी वञे ऐं उन गिफ्ट जा चर्चा पूरी दुनिया में थियनि। जी हा दोस्तो, हिकु अहिड़ो मुनफ़रिद ऐं दिलचस्प गिफ्ट जूं ख़बरूं हिन वक़्तु मीडिया में ज़ोरनि ते आहिनि। सोशल मीडिया समेत हर प्लेटफॉर्म ते उन गिफ्ट खे वठी करे अजीब तबसरा ऐं बहस कया पिया वञनि। पर गिफ्ट कहिड़ो आहे ऐं कंहिंखे ॾिनो आहे उहो ॼाणण ऐं वीडियो में अॻिते वधण खां पहिरीं, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल वणजारो खे सब्सक्राइब करे बेल आइकन जो बटण प्रेस करे छॾींदा त जीअं असांजी हर वीडियो अव्हां ताईं जल्द रसाई मुमकिन हासिल करे सघे। जी दोस्तो, हीअ अनोखी ख़बर आहे कराची शहर मां, जिते हिकु हमरा पंहिंजी कंवार खे शादी में गॾा गिफ्ट कयो आहे। हीअ अनोखो गिफ्ट ॾिसी पूरी दुनिया अचरज में अची वई आहे। घोट अज़लान शाह जो चवणु आहे त मूंखे ख़बर हुई त मुंहिंजी जीवन साथियाणी खे गॾनि जो शौक़ु रहियो आहे, उन करे मूं खेसि गॾा गिफ्ट कयो। घोट कंवार खे अहिड़ो गिफ्ट ॾियण जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ सोशल मीडिया ते शेयर कयूं, जंहिंखां पोइ पाकिस्तानी मीडिया ते बहस छिड़ियल आहे। कुझु सार्फ़िन घोट जी वाखाण करे रहिया आहिनि त कुझु वरी मथां सख़्तु तनक़ीद पिणु करे रहिया आहिनि। घोट इज़लान जो चवणु आहे त मूंखे जानवरनि सां प्यारु आहे। माण्हू मूंखे छा बि चवनि, पर गॾु मुंहिंजो ऐं मुंहिंजी घरवारी जो पसंदीदा जानवर आहे, ऐं मूं वर्षा सां शादी बि इन करे कई आहे जो हू जानवरनि सां तमामु घणो प्यारु करे थी, ऐं मूंखे उहा उमेदु आहे त हीउ गॾु उनखे ज़रूरु पसंदि ईंदो। हिन गिफ्ट खे वठी करे सोशल मीडिया ते अजीब ऐं दिलचस्प तबसरा थी रहिया आहिनि। त दोस्तो, अव्हां बि हिन अनोखे गिफ्ट खे कीअं था ॾिसो? कमेंट बॉक्स में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो।